अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ए तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। दोस्तों कीअं आहियो? उमेद आहे त ठीकु ठाक हूंदा। दोस्तों अॼोको मुंहिंजो 8हों व्लॉग आहे ऐं अॼु मां 8हों व्लॉग हिकु दावत ते वञी रहियो आहियां मोल शरीफ़ में, उन ते ठाहे रहियो आहियां। दोस्तों हीउ रस्तो तक़रीबन 5.5 कलाक या 6 कलाक जो रस्तो थियण वारो आहे ऐं हिन रस्ते में जबल ईंदा आहिनि, रेतियूं, मैदान। तक़रीबन दोस्तों जंहिं रस्ते ते असां वञी रहिया आहियूं उन रस्ते ते कराची बि वेझी आहे ऐं बलोचिस्तान जे बिल्कुलु क़रीब असां वञण वारा आहियूं हिकु दावत में। तमामु सुठो एडवेंचर थियण वारो आहे, मां तव्हां सां उहो अॼु शेयर कंदुसि। ऐं जेके बि दोस्त हींअर मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो। दोस्तों हाणे हलंदासीं असां पंहिंजी बाइक ते।
जबल ऐं जबलनि जे विच मां रस्तो। हिन खां वधीक एडवेंचर शायदि किथे हुजे। वीडियो सुठो लॻे त वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं वीडियो में कमेंट ज़रूरु कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा ताकि हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिलंदा रहनि। दोस्तों हिन वक्त असीं ज़मीन खां तक़रीबन 75 फुट मथे अची आहियूं। हीउ सॼो जेको ॾिसो पोयां
फाइनली दोस्तों असां दावत में पुॼी विया आहियूं।
दोस्तों अॼु जे वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो त वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। बाक़ी जेके बि दोस्त मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि, मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां फ्यूचर में बि ॾिसी सघो। ऐं दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, नेक्स्ट व्लॉग में। तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मान हमलानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।